نيوسعيدآباد ضلع چيئرمين مٽياري مخدوم فقير الزمان پاران نيوسعيدآباد تعلقي جي مختلف ڳوٺن سومر برهماڻي ڪاڪا ڀليڏنو ڪاڪا عارب جمالي اڳرو راهو ۾ ضلع ڪائونسل جي ميمبرس رئيس عمران راهو چيئرمين عزيز احمد راهو وائيس چيئرمين حاجي لقمان راجپوت صاحبڏنو شاهه فقير الجعفري سان گڏ CC بلاڪ جي ترقياتي اسڪيمن جي افتتاح ڪيو. ان موقع تي ڪاڪا خاص جمالي راهو ڪوري برهماڻي برادرن پاران ढोल शहरनाइन ऐं फखुर साईं जीए सदाई सिंध जे शमा फखुर الزمان जे ज़ोरदार नारनि जे गूंज में झुमरियूं हणंदे विक वक ते गुलनि जी वर्खा कंदे मखदूम फखुर الزمان जो शानदार आधार भाव कयो. जॾहिं त खेसि ॿिन्ही महिमाननि खे अजरकनि जूं सुखड़ियूं पुणो ढायूं वयूं. मखदूम फखुर الزمان ॻोठ भीलॾिनो काका ऐं अज़ीज काका जे आजाणे ऐं नयसैदाबाद फरवरी हाउस ते मेंबर ज़िला क़ाउंसिल मटियारी इमरान राहू जी डिनर में पूर्ण शिरकत कई. अवामी मेड़ा खे ख़िताब कंदे मखदूम फखुर الزمان चयो त आवाम जी ख़िदमत सां दिली सकून मिले थो. ताक़त जो सरचश्मो आवाम आहे. आवाम जे विच में रही अमली अवामी सियासत कयां थो. मटियारी ज़िले में पंहिंजे चेयरमैनी जे दौर में करोड़े रुपयनि जा तरक़ियाती कम कराया आहिनि. आवाम खे बुनियादी सहूलियत फराहम करण जो सिलसिलो जारी रहंदो.